नाज़रीन मलीर में अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है फिरोज़ कीरियो। कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स तरफा अवामी प्रेस क्लब मलीर में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट PFUJ जे 75वीं सालगिरह के मौके ते तकरीब थी, जैमें अवामी प्रेस क्लब मलीर के मेंबरन और इलाके के ॿियनि सहाफ़ियुनि खे KUG वर्कर्स जा मेंबरशिप कार्ड विरहाया विया। तकरीब में वही तादाद में सहाफ़ियुनि ऐं KUG वर्कर्स के उहदेदारनि शिरकत कई, जिनमें फवाद महमूद सदर KUG वर्कर्स, अली अब्बास नायब सदर बागी सागर, इत्तलाउनि जा सेक्रेटरी इमरान मीज़ान, सहाफ़ी अगवान फारूक भंगवार, नायब सदर अवामी प्रेस क्लब मलीर इनायत शाह, जनरल सेक्रेटरी सामी मेमन, M ज़मान जोखियो ऐं ॿिया सीनियर सहाफ़ी शामिल हुआ। उन मौके ते PFUJ जे 75वीं सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब खे KUG वर्कर्स जे सदर फवाद महमूद ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट सहाफ़ियुनि जे हक़नि ऐं सहाफ़ती आज़ादी लाइ अध सदी खां वधीक वक़्त खां जदोजहद करे रही आहे। असांजो मिशन सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं फ़िलाह आहे। अली अब्बास जो चवणु हो त KUG वर्कर्स जो मक़सदु हर सहाफ़ी खे नुमाइंदगी फ़राहम करणु आहे, ख़ासि करे उन इलाक़नि में जिते वसीलनि जी खोट आहे। बागी सागर ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु मीडिया खे इतिहाद, प्रोफेशनलिज़म ऐं अवामी मफ़ाद जे हिफ़ाज़त लाइ वधीक मज़बूत थियण जी ज़रूरत आहे। जॾहिं त फारूक भंगवार ऐं इनायत शाह अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां तकरीब जी मेज़बानी ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त मलीर जे सहाफ़ती बिरादरी लाइ ही तकरीब हिकु नओं हौसलो आहे।